खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर प्रेस क्लब के अब्दुल शकूर खास के लिए वजीर अहमद खास के लिए पारा बासर वडेर अब्दुल खालिक खास के लिए अनवर खास के लिए दिलदार खास के लिए मज़हर खास के लिए जेकी रेवेन्यू ऑफिसरन सां मिली भगत करे सर्वे ज़मीन जी दाख़िला मटाइण ऐं कूड़नि केसनि जूं धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई गोड़ हाजी गुल मोहम्मद खास के लिए रहवासिन वजीर अहमद खास के लिए अब्दुल शकूर खास के लिए जिन खैबर प्रेस क्लब ते पहुंची बासरन जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त बासर अब्दुल खालिक ऐं ॿिया असांजे ॾाॾे जी धीउ ठोड़ा में सर्वे ज़मीन आहे जंहिं ते 20 सालनि खां मथे ॼाणायल बासर माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। जंहिं सर्वे ज़मीन जा कागज़ असांजे वालिद मोहम्मद बख्श ऐं चाचे नूर मोहम्मद जे नाले ते आहिनि। सर्वे नंबर 2-146 ऐं 1-146 उहा ज़मीन हिन वक़्तु सखर हैदराबाद मोटरवे में वञी रही आहे, जेको इश्तिहार अख़बार में लॻो आहे। असांखे ख़दशो आहे त बासर माण्हू रेवेन्यू ऑफिसरनि सां मिली असांजो हक़ खाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अहिड़ो इतला सां मुख़्तियारकार मटियारी असिस्टेंट कमिश्नर मटियारी ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खे दरख़्वास्त ॾेई चुका आहियूं त बासर असांखे कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां डिप्टी कमिश्नर मटियारी सेशन जज खां मुतालबो था करियूं त असां सां इंसाफ़ करे बासरनि मां जान छॾाए पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ठुल्ला मां के ख़बर ॾींदा आलम फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ इंतिखाबी निशान तब्दील करण खिलाफ़ JUI जे सॾ ते ज़िलाई अमीर डॉक्टर AG अंसारी ऐं उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद कोसो जी अॻवानीअ में अब्दुल सत्तार सूमरो कैंप खां एहतजाज कंदा RO ऑफिस ठुल्ला आॾो पहुची धरनो हयो वियो। DRO जी हिदायतुनि ते RO ठुल्ले जे JUI वफ़द सां मुलाक़ात करे मसइलो हल कयो वियो, जंहिं बैदि धरनो ख़त्म कयो वियो। राब्तो करण ते JUI जे ज़िलाई अमीर डॉक्टर AG अंसारी ऐं PS ठुल्ल 2 उम्मीदवार मीर शफ़ीक खान कोसो, ज़िलाई जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह, मीर सलीम खान कोसो, डॉक्टर खलील अहमद कोसो, मीर हसन बुरड़ो ॿुधायो त असांखे ग़लति इंतिखाबी निशान अलाट कया विया हुआ। एहतजाज बैदि DRO दादलो खान ज़हरानी जे नोटिस बैदि RO ठुल्ल मसइलो हल करे छॾियो। उन बैदि JUI पारां लॻायल धरनो ख़त्म कयो वियो। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबरानी थाने जो नंढो मुंशी सरदार मंसूर अहमद ख्वाजा जो नंढो भाउ अली अकबर ख्वाजा जो सोट नूरदीन ख्वाजा के खैबरानी थाने ते ड्यूटी दौरान दिल जो दौरो पवण सबब खैबरानी थाने ते फौत थी वियो। पुलिस खेस प्राइवेट अस्पताल खणाए वई, जिते डॉक्टर फौत थियण जी तस्दीक कई। फौतीअ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। खेस संदसि अबाणी कब्रिस्तान सैद सालिह शामे सवें आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो ऐं संदसि जनाज़ा नमाज़ में मटियारी तालके जे सियासी समाजी माण्हुनि वॾे अंक में शिरकत कई। जनाज़ा नमाज में शिरकत कंदड़नि में सरदार मंसूर अली ख्वाजा, SHO सेखाड़ अब्दुल लतीफ़ मामण, SHO ड्याम शोरो हेडक्वार्टर तस्लीम अहमद भुरगड़ी, DSP खैबरानी जो रेडर मुमताज़ कलोड़ो, ASI खैबरानी मोहम्मद खान अडेरो, लाल स्टेशन जो वॾो मुंशी रमज़ अली, मीरजत अमीर अली ख्वाजा, अहमद अली ख्वाजा वडेरो, नेक मोहम्मद खैबर, फिरोज़ ख्वाजा ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। मरहूम जो तॾो संदसि अबाणी ॻोठ अली मोहम्मद ख्वाजा में रखियो वियो आहे। संदसि वारसनि में मंसूर अहमद ख्वाजा, अमजद अली ख्वाजा, नवीद अली ख्वाजा, अबीज़र अली ख्वाजा, अली अकबर ख्वाजा ऐं ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंध स्टूडेंट्स काउंसिल पारां सकरन प्रेस क्लब जे काज़ी अलवरा मेमन ऑडिटोरियम हॉल में सिंध जी तारीख़ सेहण में GM सैयद जो किरदार जे मौज़ू ते सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार खे मुख़्तलिफ़ सेशननि तहत हलायो वियो, जॾहिं त सवालनि जवाबनि जो सिलसिलो पिण रहियो। उन मौक़े ते मोटिवेशनल महिमान एजाज़ अली जतोई, हाशिम खोसो ऐं साहिल पीरज़ादो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त GM सैयद असांखे सिंध ऐं सिंधियुनि माण्हुनि जी दरस्त तारीख़ ॿुधाए जेका उन खां अॻु असांखे ग़लति ॿुधाई ऐं पढ़ाई पई वञे। हिन चयो त साईं GM सैयद जो उहो पिणु वॾो अहसान आहे सिंधी क़ौम ते जो सिंध जी तारीख़ खे किताबी सूरतूं ॾेई अमर करे छॾियो। हाणे असां ते ख़ासि करे नौजवाननि ते आहे त हिन तारीख़ खे पढ़नि ऐं परोड़नि। हिननि वधीक चयो त साईं GM सैयद जो इल्म ऐं अदब में वॾो किरदारु रहियो आहे, जंहिंजो मिसाल सिंधी अदबी बोर्ड आहे, छाकाणि जो हू सम्झे पियो त सिंधी अदबी खे महफ़ूज़ करणु ऐं ईंदड़ नसल ताईं पहुचाइण जो बहितरीनु ज़रियो थी सघे थो ऐं अॼु तारीख़ साबित कयो त सिंधी अदबी बोर्ड मां लाभ मिली रहियो आहे। हिननि चयो त साईं GM सैयद जा उस्ताद बि कमाल जा हुया, जिन संदसि तालीम सां गॾु तरबियत बि कई, जिन में काज़ी मोहम्मद हाशिम सनाई जो पिणु अहम किरदारु रहियो आहे। हिननि अॼु जे शागिर्द ते ज़ोर भरियो त हू सिंध जी आज़ादी, हक़, हुकुमरानी समेत बुनियादी घुरिजुनि बाबति किरदारु अदा कनि, छाकाणि जो शागिर्द ऐं नौजवान घणो कुझु करे सघे थो। उन करे शागिर्द अॻिते अचनि। सेमिनार में अली कीरियो, जहांगीर डायरी पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते साईं GM सैयद जी 120 सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। उन खां अॻु सेमिनार जी ऑर्गेनाइज़रनि फरहान डायरी, असद खोसो, डॉक्टर अयाज़ परिहार आयल महिमाननि जो आदरभाव करे सेमिनार जो मक़सदु ॿुधायो।
मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह न्यूज़ सईदाबाद लॻोट पीर झंडो जे राजदी पीरनि जे नौजवान पीर वहीदुद्दीन शाह राजदी मीडिया जे अॻियां दायूं आहे त मुंहिंजे वालिद पीर बशीर अहमद शाह राजदी जी वफ़ात करे वञण खां पोइ न्यू सईदाबाद जे कच्चे अंदर वाक़िए रीशल बेलो अंदर असांजे मरहूम वालिद पीर बशीर अहमद शाह राजदी जी 150 एकड़ ज़रिए ते तैयार थियल ज़रिए फसल समेत असां पंहिंजे चाचे पीर कुतुबुद्दीन शाह राजदी उर्फ पीर अयाज़ शाह राजदी खे मकाते में ॾिनी हुई, जंहिं 1 साल ताईं मकाते जी रक़म ॾिनी। उन खां पोइ असांखे मकाते जी रक़म ॾियण खां इनकार करे ज़मीन ते कब्ज़ो करे असांजी जीप ओताक ऐं ट्रैक्टर खे कब्ज़े में करे असांखे ज़मीन तां बेदख़ल कयो अथसि। हिन दायो आहे त पीर कुतुबुद्दीन शाह राजदी असांखे हर वक़्तु धमकियो ऐं हिरासा करे रहियो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾियण सां गॾु असांजी 150 एकड़ ज़रिए ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, असांजे वालिद मरहूम जी जीप ट्रैक्टर ऐं ज़रिए मशीनरी वापसि ॾियारी वञे। हिन वज़ीर आला सिंध सैयद बाक़िर नक़वी, IG पुलिस सिंध, DIG पुलिस हैदराबाद, SSP मटियारी ऐं वास्तेदार आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ ॾियारियो वञे। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर मटियारी जे तक PS 57 ते बीठल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान UC खंडो शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन मुहिम हलाइण लाइ पोतो हाला खां गाॾियुनि जी रैली जी सूरत में मखदूम फ़खर ज़मान जो खंडो स्टॉप ते वॾेरो अलवरायो संग्रासी मियां मोहम्मद शोरो, फ़कीर मोहम्मद संग्रासी, मोहम्मद हसन संग्रासी ऐं ॿियनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। मथनि गुल निछावर करे संदन आजिया कई वई ऐं मखदूम फ़खर ज़मान खे अजरक लुंगिन ऐं गुलनि जो हार पाराया विया। मखदूम फ़खर ज़मान सां गुलाम अकबर भुट्टो, फ़कीर हुसैन अली जाफ़री, फ़कीर ताज मोहम्मद नोहे पोटो, सैयद उमीद अली शाह, अब्दुल रज़ाक चौहान, नूर मोहम्मद सैतो ऐं ॿिया साणस गॾु हुया। ऐवान साफ़त मीरपुर ख़ास ब्रेकिंग न्यूज़ अफ़सोसनाक रोड हादसो मीरपुर ख़ास जे टूल प्लाज़ा वटि औरत जे शाल मोटरसाइकिल जे चेन में फासण सबबि औरत ऐं संदसि मौसूम निंगरी ऐं मुड़ुस ज़ख़्मी। औरत खे दिमाग़ी चोटूं आयूं आहिनि। इतला ते रेस्क्यू 1122 एम्बुलेंस सर्विस जे अमलो साण पहुची खेनि तिबी इमदाद इलाज लाइ सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल करे छॾियो। तफ़सील मौजूब हिंगोरनो वासी शख़्स प्रेमचंद मोटरसाइकिल ते पंहिंजे घरवारी ऐं मौसूम ॿारड़ी समेत हिंगोरनो खां हैदराबाद वञी रहियो हुयो त मीरपुर ख़ास जे टूल प्लाज़ा वटि अहिड़ो हादसो पेश आयो जंहिं सबबि प्रेमचंद मौसूम न्याणी जानवी ऐं संदसि अमड़ 26 वरियनि जी मीना कुमारी ज़ाल प्रेमचंद शदीद ज़ख़्मी थी आहे, जिन खे फौरी रेस्क्यू एम्बुलेंस 1122 ज़रिए सिविल अस्पताल मीरपुर ख़ास लाइ इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो खानपुर महर लॻ बाहि लॻण सबबि पोरितनि जा 5 घर सड़ी रख थी विया। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल लाइ मदद जी अपील। खानपुर महर लॻुट अली महर वेझो काज़ी वाह ते वेठल पोरियतनि जे घरनि खे अचानक बाहि लॻण सबबि शेर अली अबड़ो, शहज़ादो अबड़ो, अकबर अली अबड़ो जा 5 घर ऐं घरनि में पियल सामान हंध, बिस्तरा, अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। घर सड़ी वञण बैदि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि सिंध हुकूमत, ज़िले हुकूमत ऐं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर नवाज़ लीग सिंध जो सीनियर नायब सदर सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान सदायो नवाज़ लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख जी कार्नर गॾिजाणी मुनक़द करे इम्तियाज़ अहमद शेख ते एतमाद जो इज़हार कंदे नवाज़ लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। पीपल्स पार्टी अॻवान इम्तियाज़ अहमद शेख पीपल्स पार्टी जो इस्कार पाराए भलीकार कयो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी बरवक़्त ऐं कामयाब कार्रवाई नौकरीअ जी धोखे सां वैन ते सवार शिकारपुर जी कच्चे राम वींदड़ लाड़काने ज़िले जी 21 माण्हुनि खे अगवा थियण खां बचायो वियो। तफ़सील मौजूब शिकारपुर पुलिस खे इतला मिलियो त हिकु शकी वैन में केतिरा ई माण्हू सवार आहिनि कच्चे वारे इलाइक़े ॾांहुं वञी रहिया आहिनि। अहिड़ी इतला ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी हिदायतुनि ते DSP खानपुर ऐं SHO रुस्तम फौरी तौर रुस्तम थाणे जी हद चमन पुल भरिसां लाॻापियल हंधनि ते पहुची विया, जिते इलाइक़े जे रहवासियुनि जी मदद ऐं अगवा कंदड़नि सां मुक़ाबले बैदि वैन खे कब्ज़े में वरितो समूरनि माण्हुनि खे पुलिस हिफ़ाज़त में वठी छॾियो। इब्तिदाई जांच दौरान इंकशाफ थियो आहे त वैन में सवार लाड़काने जा रहायशी 21 माण्हू लाड़काने जी रहायशी 2 माण्हुनि जे प्लान जे मुताबिक़ दुबई में नौकरी करण लाइ अरब खां आयल शहज़ादनि खे इंटरव्यू ॾियण लाइ वञी रहिया हुया। प्लान कंदड़ शख़्स जी ॾिनल गाइड उन्हनि माण्हुनि सां गॾु वैन में सवार थियो ऐं वैन खे कच्चे तरफ़ वठी वियो, जिते रस्ते में मोटरसाइकिल ते सवार 3 ॼणनि वैन खे कंट्रोल कयो ऐं समूरनि माण्हुनि खे अगवा करे कच्चे तरफ़ वठी वञी रहियो हुयो। एॾी इतला मिलण ते इलाइक़े वासियुनि जे ताउन ऐं पुलिस जी बरवक़्त कार्रवाई सां समूरा माण्हू अगवा थियण खां बचाया विया।
उन प्लान में मुलविस 2 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी जांच शुरू कई वई आहे।